ख़बर शामिल कंदा हलूं। ठुल्ह मां ठुल्ह भरिसां ॻोठ करीम बख़्श गोलो जे रहवासियुनि पारां ॻोठ खे बुनियादी सहूलियत न मिलण जे ख़िलाफ़ नौजवान कमेटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं करप्ट ठेकेदार हाकिम दाए जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज में शरीक माण्हुनि जो चवणु हो त असांखे 2017 में ड्रेनेज स्कीम मंज़ूर थी, पर ठेकेदार कमु अध में छॾे हलियो वियो आहे। ॻोठ जूं नालियूं ऐं रोड न ठहण जे करे गंदो पाणी घिटियुनि में बीठल रहियो आहे, जंहिं करे परेशानी थी रहे थी। हिननि चयो त वाटर सप्लाई स्कीम जो कमु पिणु रोलड़ जो शिकार आहे। हर दफ़े चूंडियल नुमाइंदा वोट वठी हलिया वञनि था, पर कमु नथा कनि। असां केतिरा ई दफ़ा आला अख़्तियारनि वटि दाहियो आहे, पर को बि तदारुक न थी सघियो आहे। हिननि चयो त गैस जी मेन पाइप लाइन 100 फुट ते मौजूदु आहे, पर असांजो ॻोठ हिन जदीद दौर में पिणु गैस जी सहूलियत खां महरूम बणियल आहे। हिननि मुतालबो कयो त असांजे ॻोठ जे बुनियादी मसइलनि खे हल कयो वञे, ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वसी कंदासूं।